नाज़िन ईद वेझो ईंदे ई ट्रांसपोर्टर्स पारां भाड़नि में ॿीण ते इज़ाफ़ो कयो वियो आहे। मुसाफ़िरनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त मनपसंद भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। उन ई हवाले सां अपडेट करे रहियो आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। नाज़रीन, ईद में कुछ ॾींहं ई बचा आहिनि पर ट्रांसपोर्ट इंतज़ामिया पारां जेके किराया आहिनि उन्हनि में डबल इज़ाफ़ो कयो वियो आहे। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे सूबाई वज़ीर जेको आहे ट्रांसपोर्ट जो उन पिणु इहो ऐलान कयो हुयो त जेका किराया जेकॾहिं कंहिं बि ट्रांसपोर्ट वारनि वधाया त उन्हनि ते केस दाख़िल कया वेंदा। पर अचो त पाण हिते ॻाल्हि ॿोल कयूं ऐं जेके मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेके मुसाफ़िर हितां रवाना थी रहिया आहिनि त हू केतिरो किरायो भरे रहिया आहिनि ऐं हुन हुकूमत जे अमल खे हू कीअं था ॾिसनि। असां बि त कंहिं कमकार सां गया हुआसीं। असांजे ॻोठ जा काफ़ी माण्हू आहिनि जेके हिते मज़दूरी वग़ैरह कंदा आहिनि। हींअर जेको किरायो ॿुधूं पिया ईद जो नाजाइज़ फ़ाइदो सो CM सिंध मुराद अली शाह साहिब खे असांजो जेको ट्रांसपोर्ट मिनिस्टर आहे उन साहिब खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे जेके बयान ॾियो था उन्हनि ते अमल करायो। तव्हां बयान ॾेई था छॾियो उन्हनि ते अमल कोन थो थिए। हीअ जेका पब्लिक आहे असांजी सिंध जी रहाको आहे या पंजाब जा जेके बेरोज़गार हिते कमाइनि था KPK खां अचनि था उन्हनि ग़रीबनि सां फुरलुट लॻी पई आहे। बसि किरायो ॾाढा महांगा आहिनि भाउ। पर वञूं पिया महिल सखर ऐं टिकट त तक़रीबन 2500 वरिती आहे 2500 सखर जी। बसि हाणे छा चऊं, मजबूर आहियूं, छा था करे सघे माण्हू। ॿियो त माण्हू कुझु नथो करे। हुकूमत इहो ई चई सघिजे त भाउ ग़रीब माण्हूअ जी हेल्प कई वञे ऐं किरायो घटि कयो वञे। किराए में काफ़ी फ़र्क आया फ्यूल की वजह से। लास्ट टाइम जब मैं गया था साल पहले उस वक्त था 4000 रुपये और अभी जो साल बाद जा रहा हूँ तो 6000 रुपये। सर कानून का इम्प्लीमेंट हमारे मुल्क में कहाँ होता है आप बताएं। अगर कानून का इम्प्लीमेंट होता तो हालात ही होते। लेकिन तेल तव्हां ॾिसो था त 300 रुपया लीटर लॻो पियो आहे। नवाब शाह पिया वञूं पहिरीं 1100 रुपया हूंदो हो। हुन खां पोइ गवर्नमेंट जेको आहे एतिरो तेल वधायो आहे 300 रुपया लीटर करे छॾियो अथनि। हिननि जो गाॾियुनि वारनि जो बि को कसूर न आहे, कारोबार न आहे, सवारी कोन अथनि, ख़ाली ख़ाली बीठा आहिनि। हा जी, बिल्कुलु मुख़्तलिफ़ शहरनि खां ईंदड़ मुसाफ़िरनि जो चवणु आहे त जेको किरायो आहे उहो ट्रांसपोर्ट इंतज़ामिया पारां डबल कयो वियो आहे। लाड़काणे जो जेको किरायो 1500 वधाए करे 2500 खां 3000 कयो वियो आहे। नवाब शाह जो किरायो जेको आहे 1200 रुपया आहे। जेको पंजाब जो रावलपिंडी जो किरायो आहे उहो 7000 खां वधायो वियो आहे, 7000 खां बि मथे आहे। ॿिए तरफ़ मुसाफ़िरनि जो इहो चवणु आहे त हुकूमत इम्प्लीमेंट जा ऐलान त करे थी पर उन ते अमल कोन थो थिए। जी।